हजरत इमाम हसन अलैहिस्सलाम जे फरमाइन था तो मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां जॾहिं पाण साईं जॾहिं बि वेंदा हुआ, जॾहिं महबूब जे जो तरफ़ हुनजा सोबती वेंदा हुआ, असां बि साईं जॾहिं माना वेंदा हुआ पंहिंजे वात जा अल्फाज़ ज़ार थींदा हुआ त हू सभु अदब ऐं एतिराम सां पंहिंजा सिर झुकाए इहे रखंदा हुआ जीअं उनजे मथनि ते को पखी वेठो हुजे। छा हुजे वेठो हुजे? पखी वेठो हुजे। एतिरो अदब ऐं एतिराम, छो त अलाह साईं जो हुकुम आहे त मुंहिंजे महबूब खां पंहिंजा आवाज़ बुलंद न करियो। ही महफ़िल बि महबूब जी आहे, ही महफ़िल बि उनजी आहे।